ओम शांति। अज दी होली आ 19/10/2023। अज मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार पढ़ाई कॾहिं भी मिस न करणी आ। पढ़ाई जो शौक़ तॾहिं रहंदो जॾहिं पढ़ाइण वारे बाप ते अटूट निश्चय हूंदो। निश्चय बुद्धि ॿार ही सर्विस करे सघंदा आहिनि। जेके निश्चय हूंदो कि पढ़ाइण वारो केरु आहे उहो ही पोइ सर्विस भी कंदा। शुद्धी जेको बाबा ॿुधाईंदा उहो हुनखे सही लॻंदो, उहो बुद्धि में धारण कंदो त ॿियनि खे भी उहो ही ॿुधाईंदो। प्रश्न आहे, बाप दादा खे ॿारनि जी कहिड़ी ॻाल्हि ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे? उत्तर आहे, जॾहिं ॿार सर्विस समाचार जो पत्र लिखंदा आहिनि न बाबा खे, जॾहिं ॿार सर्विस समाचार जो पत्र लिखंदा आहिनि, बाबा अॼु असां फलाने खे सम्झायो, उनखे 2 बाप जो परिचय ॾिनो, ईअं सेवा कई, त बाबा उन पत्रनि खे पढ़ी करे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। यादगार व ख़ुशि खैराफ़त जो पत्र लिखण सां बाबा जो पेट न भरंदो आहे। त बाबा खे जॾहिं भी पत्र लिखणो आहे त असां छा सर्विस था करूं इहो भी लिखणो आहे। बाक़ी ॻाल्हियूं भी लिखो, लेकिन उनमें असांखे इहो भी लिखणो आहे पत्र में कि असां सर्विस के कीअं करूं था, बाबा जी ॻाल्हियूं, बाबा जो परिचय कीअं ॿियनि खे भी ॾियूं था, इहे भी असांखे बाबा खे लिखणो आहे। तॾहिं बाबा जो पेट भरजंदो। बाबा पंहिंजे मददगार ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, इन करे सर्विस करे करे समाचार लिखणो आहे। गीता हलो हलो मां वटि। ओम शांति। ॿार ॼाणदा आहिनि काटन सां फूल जी दुनिया में वञणो आहे। हिन काटन जी दुनिया खां असांखे कहिड़ी दुनिया में वञणो आहे? फूलन जी दुनिया में वञो। सत्य जी दुनिया खे दैवी फूल ही चईंदासीं न। कलयुग में आहिनि मनुष्य काटे मित्र, हिक ॿिए खे तंग कंदा रहंदा आहिनि, दुख ॾींदा रहंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे ख़ुशि थींदा आहियो कि हलो असां पंहिंजे हुन दैवी फूलनि जे सुखधाम में हलूं। हलण जो भी राज सम्झाइणो आहे। कीअं हलणो आहे? बुद्धि द्वारा। बाबा जी हर श्रीमत धारण करे पंहिंजो संस्कार परिवर्तन करे हाणे असां पंहिंजी बुद्धि द्वारा ट्रैवलिंग था करो। जेतिरो बुद्धि में परमधाम सुखधाम जी यादि हूंदी ओतिरो सम्झो असां हेॾे हलूं था। हलण तॾहिं जॾहिं सुठी रीति पढ़ंदो। पहिरियों त निश्चय खपे पढ़ाइण वारो केरु आहे। ये ॻाल्हियूं कोई वेद शास्त्र आदि में न लिखल आहिनि, बल्कि गीता में राजयोग लिखल आहे। राजे जे लाइ पढ़ाई आहे त ज़रूर राजा ही सतयुग में ही ॾींदा न, कलयुग में त न ॾींदा न। पहिरियों त बाबा चवनि था, पहिरियों त पढ़ाइण वारे ते निश्चय खपे। पहिरियों त असांखे पढ़ाइण वारे ते निश्चय खपे कि ये कोई साधु संत मनुष्य त आहे न, ये त निराकार बाप आहे न। त पहिरियों असांखे निश्चय खपे कि असांखे ॿुधाइण वारो कोई साधु संत सन्यासी न आहे, ये त असांजो निराकार बाप आहे न। बाबा चवनि था, सभु आत्माउनि जो बाप परम पिता परमात्मा आहे न। जेके कल्प पहिरियों मुआफ़िक निश्चय हूंदो उन्हनि खे ही थींदो। जेके कल्प पहिरियों निश्चय कयो हूंदो उहो ही वरी खां ईंदा। तव्हां ॾिसंदा आहियो फूलनि जी दुनिया में हलण जे लाइ हर हिक खे पंहिंजो पुरुषार्थ करणो हूंदो। पहिरियों जॾहिं निश्चय हुजे त झट पढ़ाई में लॻी वञे। बाबा चवंदा शास्त्रनि में कृष्ण भॻवान वचन लिखी छॾियो अथनि, साक्षात लिखियो अथनि रुद्र ज्ञान यज्ञ। हाणे इहे त ज्ञान जी ॻाल्हियूं थी वयूं। मनुष्यनि पोइ श्री कृष्ण खे कांच जी मुरली ॾेई छॾी अथनि। त बाबा चवनि था कि शास्त्रनि में कृष्ण भॻवान लिखियो अथनि, लेकिन पोइ साक्षात रुद्र नाम ज्ञान यज्ञ लिखी छॾियो अथनि। हाणे ये त ज्ञान जी ॻाल्हियूं थी वई न। मनुष्यनि पोइ श्री कृष्ण खे कांच जी मुरली ॾेई छॾी आहे।
गायन भी है न, तुंहिंजी मुरली में जादू आ खुदाई। हाणे काठ जी मुरली में त खुदाई जादू थी न सके, वो त मुख सां मुरली वजाए सकदा आहिनि। श्री कृष्ण जो बचपन में दिखाईंदा आहिनि, आपस में खेल कूद कंदा आहिनि, त ॿार त वैसे भी मुरली वजाईंदा आहिनि, लेकिन ये जो लिखल आ तुंहिंजी मुरली में जादू आ, ये कहिड़ी मुरली आ? ये बाबा जी मुरली आ। श्री कृष्ण त खेल पाल कंदो, ये ॻाल्हियूं ॾाढी सम्झण लाइक़ आहिनि। ये त ॿार सम्झी विया आहिनि कि ये बरोबर राजयोग आहे न, अर्थात राजा ई प्राप्त कराइण वारे सां योग। बाबा जो असांखे राजा ई प्राप्त कराइनि था, हुन सां योग लॻाइणो असांखे, हुनखे चइबो आहे राजयोग। उहो सम्मुख अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। हिन में काठ जी मुरली जी त कोई ॻाल्हि ई न आहे, ये ॻाल्हियूं ई निरालियूं आहिनि। ये कंहिंखे बि पतो न आहे कि निराकार भगवान स्वयं अची करे असांखे हिन सृष्टि ते पढ़ाईंदा आहिनि। श्री कृष्ण जे लाइ बि चईंदा आहिनि कि उन्हनि जी मुरली में न खुदा ई जादू आहे, त खुदा ॿियो थी वियो, त खुदा ॿियो थी, हिन जो मतलब श्री कृष्ण जी मुरली में खुदाई जादू आहे, मतलब श्री कृष्ण खुदा न आहे। श्री कृष्ण खे खुदा न चईंदासीं, खुदा त खुदा ई आहे, उनखे ई जादूगर चईंदासीं न। जादूगर स्वयं अची करे जादूगरी दिखलाईंदा आहिनि न। जादूगर बाप असांखे स्वयं अची करे जादूगरी दिखलाईंदा आहिनि, साक्षात्कार कराईंदा आहिनि, पोइ बि ऊंच पद प्राप्त कराइण लाइ पढ़ाईंदा आहिनि। जादूगर स्वयं अची करे जादूगरी दिखलाईंदा आहिनि, साक्षात्कार कराईंदा आहिनि, पोइ बि ऊंच पद प्राप्त कराइण लाइ पढ़ाईंदा बि आहिनि। बाबा पुरुषारथ बि कराईंदा आहिनि। मीरा भी वैकुंठ ॾिठई न, डांस कई, परंतु वो त राजयोग न सिखी न। राजयोग जी ॻाल्हि कोई भी शास्त्रनि में न आहे। मीरा खे पढ़ाइण वारो त कोई हुयो ई न। मीरा जो नाम भी भगत माला में आहे। अॼु बाबा जी मुरली जे मथां आहे कि कहिड़ी मुरली में जादू आहे, केरु मुरली ॿुधाईंदो आहे। त मीरा त भगत माला में आहे, इहा आहे ज्ञान माला। हिन में राति जो फर्क़ु आहे न, तव्हां सम्झी विया आहियो। असां जेतिरो ज्ञान ठाहींदासीं ओतिरो ऊंच पद पाईंदासीं। बरोबर भगत माला भी आहे, उनमें भी नंबरवार आहे न। उन्हनि जे नाम त मशहूर आहिनि, हिकु मीरा, नारद। ये ज्ञान कोई में ना आहे, त सम्झाइणो खपे। ज्ञान ॾियण वारो अथॉरिटी बाप आहे, जंहिंजे लाइ चइबो आहे ब्रह्मा मुख कमल सां ब्रह्मण रची। उन्हनि खे सभी वेद शास्त्रनि जो सार ॿुधाई। शिव बाबा खे त शास्त्र ॾेई न सघूं न, छोकी उहो त निराकार आहे। त ब्रह्मा द्वारा ही बाबा सम्झाइनि, ये युक्ति रची अथई बाबा। परंतु ये सब ॻाल्हियूं सम्झाइण वारो उहो ई हिकु आहे। दिखलाईंदा भी आहिनि, ब्रह्मा द्वारा सार बदलाई, त ज़रूर सम्झाइण वारो ॿियो कोई हूंदो। भई ब्रह्मा द्वारा चवंदा त ॿियो कोई हूंदो न। हाणे तव्हां प्रैक्टिकल में ॾिसंदा आहियो, शिव बाबा जो ज्ञान जो सागर आहे, उहो असांजो बाबा भी आहे न। उहो असांखे असांजे सम्मुख वेठा आहिनि। जॾहिं भी मुरली ॿुधो त ईअं ई सम्झो कि बाबा जे सम्मुख मां वेठी आहियां, बाबा मूंखे ॿुधाइनि था। भारत में भी ईंदा आहिनि ऐं जरूर कोई जे शरीर में ईंदा आहिनि। ये ब्रह्मा जो शरीर आहे न, प्रजापिता ब्रह्मा हुजणो भी जरूर आहे। बरोबर प्रजापिता ब्रह्मा द्वारा ही बाप अची करे ब्रह्मण धर्म रचदा आहिनि। धर्म कीअं रचबो आहे इहे भी तव्हां ॼाणदा आहियो। तव्हां प्रैक्टिकल में ब्रह्मा जी संतान आहियो न, चईंदा आहियो असां ब्रह्मण ब्रह्मणियूं आहिनि, बाप सां वरसो था वठूं। असां प्रैक्टिकल में ब्रह्मा जी संतान आहियूं, असां ब्रह्मण ब्रह्मणी आहियूं जो बाप खां वरसो था वठूं। फॉलोवर त कॾहिं वरसो न वठी सघंदो आहे न। जेका वेंदा आहिनि न, असां फलाने सन्यासी जो फॉलोवर आहियूं, उन्हनि खे वरसो थोड़ी मिली सघंदो आहे। ॿार ई बाप सां वरसो वठंदा आहिनि। कहिड़ो वरसो था वठूं असां? ज्ञान गुण शक्तियुनि जो। जेतिरो बाबा खे बाबा सम्झंदा ओतिरो असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जो वरसो मिलंदी वेंदो।
और जेतिरो उनखे मन में रिवाइज कंदव ओतिरो वो धारण थींदो वेंदो। तव्हां अची करे ॿिए जे बाप जा ठहिया आहियो, क्राइस्ट जे फॉलोअर चईंदा, क्राइस्ट जा फॉलोअर चईंदासीं, ॿार न। बुद्ध जा, गुरु नानक देव जा फॉलोअर चईंदासीं। कोई उनखे पंहिंजो ॿार थोड़ी चई सघंदा आहिनि। कोई माण्हू ईअं थोड़ी चईंदो मां गुरु नानक जो ॿार आहियां। हा, असां उन्हनि जो फॉलोअर्स आहियूं। हिते त असां छा चईंदा आहियूं कि असां बाबा जा ॿार आहियूं। हिते तव्हां ॿार आहियो न, प्रजापिता उहो बि बाप ठहरियो न, शिव बाबा बि बाप ठहरियो। वो निराकार, ये साकार द्वारा ही शिव बाबा ॿारनि खे रचियो अथई न। हाणे कल्ह बि बाबा चई न, ये निश्चय नशो, तॾहिं असां माया जी ठही सघंदासीं जॾहिं असांखे नशो हूंदो मां कंहिंजो ॿार आहियां। हाणे तव्हां में बि कोई खे त पक्को निश्चय आहे, कोई खे न आहे। लॉटरी बि ॾाढी वॾी आहे। तव्हांखे पंहिंजे शरीर निर्वाह कर्म करणो आहे, पोइ इहे ज्ञान बि सिखणो आहे। उन पढ़ाई में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। हिते तव्हां बाप चईंदो आहे हिकु घड़ी आधी घड़ी पढ़ो ज़रूर। अच्छा, कोई कारण सां रोज नथा पढ़ी सघो त पहिरियों 7 रोज पढ़ी करे पोइ मुरली जे आधार ते हली सघंदा आहियो न। लक्ष्य पकड़े वठो, बाक़ी आहे टालियूं पत्ता। लक्ष्य असांजो पक्को आहे न, हाणे असांखे देवी देवता ठहिणो आहे। पोइ बाक़ी ज्ञान ॿुधंदा रहो, पुरुषार्थ कंदा रहो। आदि खे सम्झण उहो बि चक्कर में अची वेंदो न। तव्हांखे 84 जन्मनि जो राज बि बाबा सम्झायो अथई न। असांखे 84 जन्मनि जो राज बि बाबा सम्झायो अथई। झाड़ में जीतेल आहे, चक्कर में नक्शल आहे, सम्झाइबो बि आहे। ये वैरायटी मनुष्य सृष्टि जो धर्म आहे। पहिरियों हिकु धर्म हुयो, पोइ वृद्धि थींदो वेंदो आहे। झाड़ बि ॾेखारियो आहे कीअं फाउंडेशन निकिरंदो आहे, केतिरो सहज राज आहे न। ड्रामा ऐं झाड़ खे सम्झणो आहे, इहा बुद्धि में धारण करणो आहे ऐं ॿियनि खे बि सम्झाइणो। 2 बाप जी पॉइंट जरूर सम्झाइणी आहे। बेहद जे बाप सां स्वराज्य मिलंदो आहे, हिन करे राज्य जरूर सिखणो पए। परम पिता परमात्मा ही स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, जेकी कृष्णपुरी बि चईंदा आहिनि न। कंसपुरी में त कृष्णपुरी स्थापना न थी सघी न, हिन करे संगम रखियो आहे। हाणे विच में संगम युग छो आहे? छो जी कंस जी पुरी में कृष्णपुरी स्थापना न थी सघंदी, हिन करे हिकु ॿियो बि संगम युग ऐड करे छॾियो आहे। तव्हां ॿारनि जे लाइ संगम युग आहे, बाक़ी सभिनि जे लाइ कलयुग आहे। तव्हां ही संगम ते आहियो, पोइ सतयुग में वञण वारा, इहो निश्चय खपे। हाणे असां संगम ते आहियूं, संगम युग यादि रहे त सतयुग बि यादि रहे, और सतयुग स्थापना करण वारो बि यादि रहे। पोइ बाबा चवनि था, परंतु घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो। तव्हां सम्झंदा आहियो हाणे संगम ते आहियूं, बेहद जो बाप ईंदा ई आहिनि कल्प जे संगम युग। हिन करे कॾहिं बि न भुलिजणो खपे, हाणे संगम युग ते आहियूं। शिव बाप असांजो माता पिता ठहियो आहे। गीता में भूल करे छॾी अथनि। गीता सां ताल्लुक रखण वारा सिर्फ़ भागवत महाभारत आदि आहे। गीता सां ताल्लुक रखण वारा सिर्फ़ भागवत ऐं महाभारत जा 2 शास्त्र आहिनि। सॼी दुनिया में त ॾाढा शास्त्र आहिनि, लेकिन गीता सां ताल्लुक कंहिंखे रखी सघंदा आहियूं? भागवत ऐं महाभारत खे। बाबा चईंदा आहिनि कि बाप सम्झाईंदा आहिनि, तव्हां सभु चीतायूं आहियो न। असां सभु चीतायूं आहियूं, मां राम आहियां। शिव बाबा चए थो मां राम आहियां, तव्हां सभु चीतायूं आहियो। तव्हां रावण राज्य रूपी लंका में पिया आहियो न। उहो लंका न आहे जेकी दुनिया में ॾेखारींदा आहिनि, श्रीलंका, उहो लंका न आहे। ईअं न उते कोई रावण राज्य आहे। सत्युग में लंका आदि हूंदी ई न। हुन तरफ़ बौद्ध धर्म आहे। सत्युग में लंका न हूंदी, उन तरफ़ आहे बौद्ध धर्म। हाणे बौद्ध धर्म ॾाढो फैलियल आहे न। हाणे इहे त ॿारनि खे सम्झायो आहे। भारत पहिरियों बिल्कुलु पवित्र हुयो, सुख शांति हुई न। हिकु ही देवी देवता धर्म हुयो। पहिरियों त इहो निश्चय पक्को रहणो खपे कि असांजो बेहद जो बाप आहे, उन सां असांखे वरसो वठणो आहे। पुरुषार्थ में कॾहिं चुकणो न आहे।
निश्चय फिकर पुरुषार्थ भी कीअं कंदा। बाप पढ़ाईंदा आहिनि हुननि सां स्वर्ग जो सदा सुख जो वरसो मिले थो, इहे त सर्टन आहे, मतलब पक्को आहे। स्वर्ग में त असां वेंदासीं, बाक़ी पुरुषार्थ जे मथां आहे। स्कूल में भी बिगर निश्चय अथवा एम ऑब्जेक्ट थोड़ी वेंदा, हुते त सब्जेक्ट ॾाढी हूंदियूं आहिनि, मार्जिन ॾाढी आहे। हिते त हिकु ई सब्जेक्ट आहे, हिकु ई सब्जेक्ट सां केतिरी वॾी राजधानी स्थापना थी थिए। हिक ई सब्जेक्ट सां सृष्टि चक्र जो ज्ञान जेतिरो असांजी बुद्धि में हूंदो, जेतिरी असांजी आत्मा पावन थींदी वेंदी, ओतिरो ऊंच पद असांखे हुन राजधानी में मिलंदो। जो न पढ़ंदा त पढ़ी जे अॻियां भरी थो ईंदा। त पढ़णो भी आहे, ॿियनि खे पढ़ाइणो भी आहे, तॾहिं सत्संग में ऊंच पद पाईंदासीं। प्रजा में भी जो सुठी प्रजा हूंदी न, हुनजे अॻियां कम दर्जे वारी प्रजा भरी थो ईंदी। मतलब सत्संग में प्रजा जा भी दास-दासी हूंदा, प्रजा भी नंबरवार आहे न, कोई गरीब कोई साहूकार हिकु न मिले ॿिए सां। कीअं ये ड्रामो आहे न, सभी मनुष्यनि जा फीचर्स ड्रामा में ई हूंदा आहिनि, पार्ट वॼाइण लाइ। केतिरी गुह्य ॻाल्हियूं आहिनि जो धारण करे यथार्थ रीति समझणो। सभी मनुष्य कीअं अगर असां हिन ड्रामा खे ॾिसूं, बुद्धि द्वारा समझूं, त असांखे समझ में ईंदो कीअं ये ड्रामो ठहियल आहे, कीअं सभु अलॻि अलॻि माण्हू, अलॻि अलॻि शक्लियूं, अलॻि अलॻि आत्मा आहिनि जो पार्ट। केतिरी गुह्य ॻाल्हियूं आहिनि जो धारणा करे यथार्थ रीति समझाइणो आहे। बाबा जी ॻाल्हियुनि में मनन चिंतन कंदा रहो न, त तव्हांखे हिन दुनिया में ॾाढो मज़ो ईंदो। सभु त न समझाए सघंदा, केतिरी सुठी ॻाल्हियूं बाबा समझाईंदा आहिनि। निश्चय में ही विजय आहे, बाबा चवंदा निश्चय में ही विजय आहे। निश्चय हूंदो तॾहिं पढ़ंदासीं। कोई त संशय बुद्धि थी पढ़ाई खे छॾे ॾींदा, कोई संशय बुद्धि थई पढ़ाई खे छॾे ॾींदा आहिनि। उहो माया झट तूफान लॻाईंदी आहे, संशय में विझी ॾींदी आहे। संशय बुद्धि विनशंती, चढ़े त चाके वैकुंठ रस, बाबा चवंदा चढ़े त चाके वैकुंठ रस, किरे त चकनाचूर। फर्क त ॾाढो आहे, किरियो त हिकदम चंडाल ठही वेंदो, चढ़ियो त हिकदम बादशाही। बाबा जो ठहण खां पोइ अगर तव्हांखे जेतिरो ज्ञान समझ में अचे थो न, ओतिरो समझी करे हलो। बाक़ी कॾहिं भी बाबा जे ज्ञान में कोई विघ्न न विझो, कंहिंजे जीवन में कोई विघ्न न विझो। कोई भी संशय हुजे हुन ॻाल्हि खे छॾे करे बाक़ी जो ॻाल्हियूं सुठी थी लॻनि हुननि ते हलंदा हलो। कीअं बि करे बाबा जो ठही करे बाबा खे छॾो न। अगर छॾणो अथव त कम से कम बाबा जी ग्लानी करे न छॾो, निंदा करे न छॾो। सॼो पढ़ाई ते मज़ार आहे न। अॻियां कॾहिं ॿुधियो कि निराकार शिक्षक कीअं हूंदो आहे? हाणे शिव बाबा द्वारा असां ॿुधूं था। तव्हांखे निश्चय आहे, तव्हांखे निश्चय आहे मां तव्हांजो बाप आहियां, पतित पावन भी आहियां, नॉलेजफुल भी आहियां न। नॉलेज सां तव्हांखे चक्रवर्ती राजा ठहिणो आहे, इहो निश्चय हुजणो खपे असांखे। निश्चय में ही माया विघ्न विझंदी आहे। छोकी अलॻि अलॻि ज्ञान में जीअं जीवन में कई कई तूफान अची वेंदा आहिनि, त अगर माया बाप ते निश्चय न हूंदो त माया खे न के संशय में लाए ॾींदी। दुश्मन ॾाढा साम्हूं खड़ा आहिनि बाबा चवंदा। तव्हां ॼाणदा आहियो माया असांजी दुश्मन आहे, घड़ी घड़ी धोखो ॾींदी रहंदी आहे। पढ़ाई में संशय विझी छॾंदी आहे, पढ़ाई में संशय में अची करे ॾाढा वार पढ़ाई भी छॾे ॾींदा आहिनि। पढ़ाई खे छॾियो, गोया बाप टीचर सतगुरु खे भी छॾे छॾियो। उहो त गुरु बदलदा रहंदा आहिनि, दुनिया में माण्हू गुरु बदलदा रहंदा आहिनि, अनेक गुरु कंदा आहिनि। इहे त हिकु ई सतगुरु आहे, इहे पंहिंजी महिमा न कराईंदा आहिनि, बाप पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। भगत माण्हू ॻाईंदा आहिनि न, शिवाय नमः सा मात पिता, लेकिन ॼाणदा कुझु न आहिनि, सिर्फ़ चईंदा रहंदा आहिनि, पूजा कंदा रहंदा आहिनि। तव्हां हाणे सभु कुझु हाणे असांजा अगर तव्हां भक्ति भी कंदा आहियो अञा ताईं, त शिवलिंग ते खीर चढ़ायो त बि सम्झंदव न भई शिव केरा, ये देवी केरा। कई माण्हू कंदा आहिनि, ज्ञान में भी हलंदा आहिनि, भक्ति भी कंदा आहिनि, लेकिन दुनिया वारनि खे त कुझु पतो ई न आहे। असांखे कम से कम पतो त आहे शिव खां पोइ ईंदा आहिनि ब्रह्मा सरस्वती लक्ष्मी नारायण, पोइ ईंदा आहिनि पहिरियों शिव, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर,
बाप चईंदा आहिनि मां पहिरियों ब्रह्मा में प्रवेश कंदो आहियां, इन्हनि खे पहिरियों रचंदो आहियां। ब्रह्मा द्वारा स्थापना, पोइ विष्णु द्वारा ब्रह्मा ही विष्णु ठही पोइ पालना कंदा आहिनि। इहे सभु पॉइंट्स नोट करणी खपे असांखे न। बाबा जी ॻाल्हियूं जो सुठी लॻंदी न उन्हनि खे नोट करो, ताकि रोज पढ़ंदा रहंदासीं त असां कंहिंखे बि ॿुधाए सघंदासीं। नोट हिन करे ई करणो खपे ताकि ॿियनि खे ॿुधाए सघूं। पोइ कंहिंखे सम्झाइण जी कोशिश करणी खपे। कोई त ॾाढो सुठो सम्झाईंदा आहिनि, बाबा जी त ॻाल्हि ई अलॻि आहे। कॾहिं शिव बाबा सम्झाईंदा आहिनि, कॾहिं ब्रह्मा बाबा बि सम्झाईंदा आहिनि। तव्हां हमेशा सम्झो शिव बाबा सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा खे यादि करण सां विक्रम विनाश थी वेंदा आहिनि। तव्हां सम्झो शिव बाबा इन द्वारा असांखे नई पॉइंट्स ॿुधाइनि था, ॾाढी युक्ति सां सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सम्झणो बि खपे। पहिरियों त निश्चय करणो आहे त रोज में भी रंग सुठो लॻी सघंदो आहे। अगरि जंहिंखे निश्चय थी वियो न भई बाबा ई मुंहिंजो बाप आहे, हुनखे 7 ॾींहं में भी रंग सुठो लॻी वेंदो। परंतु माया ॾाढी तिखी आहे। पहिरियों त निश्चय वेंदो कि बाप परमपिता परमात्मा स्वर्ग जो रचयिता आहे, त जरूर हुन सां ई स्वर्ग सिखायो हूंदई। ये निश्चय खपे असांखे कि शिव बाबा ही गीता ज्ञान दाता है, शिव बाबा ही असांखे स्वर्ग जी रचना रची करे ॾे थो। शिव श्री कृष्ण न सिखलाए सघंदो आहे, उनजो अचण ई सतयुग में आहे। स्वर्ग जो रचयिता शिव बाबा ही आहे। अगर कोई चए श्री कृष्ण जे तन में आयो, परंतु श्री कृष्ण त हुन रूप में अची न सघे, हुनजो अचणो ई आहे सतयुग में। बाबा कंहिंजे बि गर्भ सां जन्म न वठंदा आहिनि, इन्हनि जे तन में प्रवेश करे इन्हनि जो बि परिचय ॾींदा आहिनि बाबा कि इन्हनि जो नाम ब्रह्मा मां छो रखियो आहे। ब्रह्मा अर्थात पवित्र आत्मा। ये शुरू खां वठी करे अंत ताईं पाठ वॼाईंदी आहे न। तव्हां में भी ॾाढा सुठा नाम बाबा रखिया आहिनि ॿारनि जा। केतिरा ॿारनि जा नाम आया, वंडर आहे न। फट सां 200-250 जा नाम मथां बाबा मोकिले छॾी हेठि। एतिरे नामनि जी हिते जे ब्राह्मण माण्हुनि एतिरा माण्हू एतिरा नाम एतिरी जल्दी हितां जा ब्राह्मण माण्हू ॾेई न सघनि, लेकिन बाबा ॾिनई। संदेशी फट सां नाम खणी आई। बेहद जे बाप नाम रखी न। वंडर आ, वंडरफुल बाप आ, वंडरफुल एम ऑब्जेक्ट आहे। असांजो बाप केॾो वंडरफुल आहे न। तव्हां राजाउनि जा राजा ठहींदव न, सतयुग में असां राजाउनि जा राजा ठहींदासीं न। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾाढो क्लियर आहे न। मथे में त्रिमूर्ति जो चित्र ॾाढो एक्यूरेट आहे। 84 जन्म भी जरूर वठणा आहिनि। कलयुग जो अंत पतित सतयुग जी आदि पावन। ॿारनि खे सर्विस जो सबूत ॾियणो खपे। बाबा असां भी नंढा पर्चा छपवाया आहिनि। मथे में सिर्फ त्रिमूर्ति ऐं 2 बाप जो परिचय हुजे। ये पॉइंट जरूर हुजणी खपे। ये पर्चा छपाए करे खूब सर्विस करे समाचार ॾियणो खपे, तॾहिं बाबा जी दिल ते चढ़ंदो। सिर्फ खुश खैराफत न लिखो चिट्ठी में सिर्फ खुश खैराफत न लिखो, सर्विस करे सर्विस समाचार भी लिखो। बाबा चवनि था बाबा मां ये सर्विस कई। सिर्फ याद पिया लिखण सां बाबा जो पेट न भरजे थो। अॼु फलाने खे सम्झायो, अॼु पति जी सर्विस करी, ॾाढो सुठो खुश थियो। ये सर्विस जी समाचार बाबा खे लिखियो। कॾहिं पंहिंजे संबंधनि खे सेंटर ते वठी वञो। ईअं सर्विस कंदा रहो। कोई न कोई प्रोग्राम त बाबा जे घर में थींदो ई रहंदो आहे न सेंटरनि ते। त वैसे त न वेंदा। ये तो भई असांजे बाबा जे घर में अॼु ये प्रोग्राम आहे, ये प्रोग्राम आहे। ये सर्विस करणी खपे। पोइ बाबा खे ॿुधाइणो खपे। बाप जी पॉइंट्स मुख्य आहिनि। बेहद जो बाप आहे, स्वर्ग जो राज्य भाग्य ॾियणो आहे। बेहद जो बाप आहे, स्वर्ग जो राज्य भाग्य ॾियण वारो। तव्हां केतिरा मिठा ॿार आहियो न।
बाप समझाइने ये सब एडॉप्टेड चिल्ड्रन है। बाबा के एडॉप्ट कैसे इतना सब तो धर्म जब आ रही थी सकते है ना, वो धर्म जब फॉलोअर्स सुने हिते ता बार आयो बाप भी एड़े बारन की ॾिसी खुश थी ने। तो बाबा जी ॿुधाइनि था ॿियनि में ऐं असां में छा फ़र्क़ु आहे। हिते असां ॿिया चईंदा आहिनि असां फलाणे जो फॉलोअर आहियूं, असां उन गुरु खे मञदा आहियूं, हीअ कॾहिं न चईंदा असां उन गुरु जा ॿार आहियूं। लेकिन हिते असां छा चईंदा आहियूं कि असां बाबा जा ॿार आहियूं, असां बाबा जा ॿार आहियूं। तो बाबा भी अहिड़े ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। इहे सभु असांजा ॿार आहिनि जेका बाबा जे मथे हलंदा, पोइ हुननि खे त ॾाढो ई बाबा प्यार कंदा। हाणे अंत जो पार्ट वॼाइनि था न, स्वर्ग जी स्थापना में मदद करण जे लाइ मुंहिंजा साथी रहिया आहियो न। कॾहिं बि सम्झो असां छा करूं, तव्हां बाबा खे यादि कंदा आहियो, बाबा जी मुरली ॿुधंदा आहियो, धारणाउनि ते हलो था, त मतलब तव्हां बाबा जी मददगार करो था। इहो जीवन जीअण भी बाबा जी मदद करण आहे न। इहा आहे रुद्र शिव बाबा जो राजस्व अश्वमेध ज्ञान यज्ञ। शिव बाबा स्वर्ग जी स्थापना कीअं कंदा आहिनि। राजस्व अर्थात स्व ते राज्य प्राप्त, स्व ते राज्य प्राप्त करण। शिव बाबा जो राजस्व अर्थात स्व ते राज्य प्राप्त करण। अश्वमेध अर्थात खुद जी तन मन धन सब स्वाहा करे ज्ञान योग जो अभ्यास करे, ये यज्ञ बाबा रचदे। राजस अहिड़ो यज्ञ जंहिंमें असां आत्मा स्व ते राज्य कंदा आहियूं, पंहिंजी तन मन धन सां सेवा कंदा आहियूं, हिते ज्ञान भी ॿुधंदा आहियूं। शिव बाबा स्वर्ग जी स्थापना कीअं कंदा आहिनि। पहिरियों ब्रह्मा ऐं ब्रह्मण द्वारा रुद्र ज्ञान यज्ञ रचंदा आहिनि, जंहिंसां स्वर्ग जी स्थापना थींदी आहे। बाबा चवनि था त ज़रूर ब्रह्मणनि खे यज्ञ संभालणो आहे न। बाबा जा ॿार जेका ब्रह्मण हूंदा आहिनि, अर्थात जो पवित्र आत्मायूं हूंदा आहिनि। बाबा जे घर में सभिनि खे असां फुल कास्ट ब्राह्मण न चई सघंदा आहिनि। जेको बाबा जो ज्ञान योग सुठी रीति अभ्यास करे पवित्र रहंदा आहिनि, उहे ई ब्राह्मण हूंदा आहिनि ऐं उहे ई बाबा जी यज्ञ जी संभाल करे सघंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार निश्चय बुद्धि ठही पढ़ाई पढ़नी है। निश्चय बुद्धि ठही पढ़ाई पढ़नी है। कभी भी के गाल में संशय न लाइणो। कोई गाल असांखे न समझ में अचे न, तुरंत अगर के गाल जे कारण असांखे बाबा ते संशय अचे तो बाबा जी पढ़ाई ते उन गाल खे छॾे छॾो। निश्चय में ही विजय आहे। ॿियो आहे बाप जो साथी ॾेई गाल खे छॾे छॾो, बाप खे न छॾिजो। कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हियुनि जे कारण निश्चय अगर संशय ईंदो आहे त हुन ॻाल्हि खे छॾे छॾो, बाप खे न छॾो। बाप जो साथी ॾेई स्वर्ग जी स्थापना में पूरो पूरो मददगार ठहिणो आहे। बाबा चवनि था यज्ञ जी संभाल करण वारा पक्को ब्राह्मण ठहिणो आहे। वरदान आहे ज्ञान स्वरूप ठही कर्म फिलॉसफी के पहचाने करे हलण वारा कर्म बंधन मुक्त ठहूं। बाबा चईंदा आहिनि कई बार न जोश में अची करे सब कुछ छॾे किनारो करे तन सां अलॻि थी वेंदा आहिनि। कई बार जोश में अची करे सब कुछ छॾे किनारो करे तन सां अलॻि थी वेंदा आहिनि, लेकिन मन जो हिसाब किताब हुजण जे कारण न खींचदा आहिनि। तन सां अलॻि थींदा आहिनि, कल बाबा जी किनारो करे छॾंदा आहिनि, मतलब अलॻि रहण शुरू करे छॾंदा। लेकिन मन जो हिसाब किताब हुजण जे कारण तव्हां केतिरो बि तव्हां विदेश में हली वञो, लेकिन अगर हिसाब किताब हूंदो त वो मन में खींचदो असांखे, बुद्धि वेंदी रहंदी होॾे। इहे भी हिकु वॾो विघ्न ठही वेंदो आहे। करे कोई सां किनारो भी करणो आहे त पहिरियों निमित आत्माउनि सां वेरीफाई करायो। शुद्धि कर्मनि जी फिलॉसफी आहे न, जबरदस्ती तोड़ण सां मन बार बार वेंदो।
त ज्ञान स्वरूप थी करे कर्मनि जी फिलॉसफी खे पहचानो, वेरीफाई करायो त सहज कर्म बंधननि सां मुक्त थी वेंदासीं। कर्म बंधननि सां मुक्त थियण लाइ बाबा त जेतिरो असां बाबा जी याद ऐं सेवा में रहंदासीं न ओतिरो कर्म बंधन सां मुक्त थी वेंदा। तव्हां घर में बि जो कमु करो था सोचो मां बाबा जी घर में सेवा थी कयां, स्लोगन आहे पंहिंजी समान जी सीट ते सेट रहो त माया असांजे अॻियां सरेंडर थी वेंदी। पंहिंजी समान जी सीट ते सेट रहो त माया असांजे अॻियां सरेंडर थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।